सीनियर अदाकारा सादिया इमाम दावा कई आहे त हू जिन्हनि खां नाहे डिॼंदी, पर उन्हनि सां ॻाल्हाईंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं जिन्हनि खे चवंदी आहे त अचो त गॾिजी टीवी ॾिसूं। सादिया इमाम हिकु शो में शरीक थी जिते हुन जिन्हनि जा किस्सा ॿुधाया। सादिया इमाम जो चवणु हो त जिन्न असुल में हूंदा आहिनि, इन्हनि खां इनकार नथो करे सघिजे। इहे ॻाल्हियूं असांखे असांजे बुज़ुर्गनि ॿुधायूं आहिनि। माज़ीअ में बुज़ुर्ग चवंदा हुआ त गोश्त खाईंदे वक़्तु हॾीअ में थोरो गोश्त रहणु ॾियो, छो त उहो कंहिं ॿिए जो हिसो हूंदो आहे। अहिड़ी रीति माज़ी में हर ख़मीस ते मिठो पचायो वेंदो हो ऐं हिदायत कई वेंदी हुई ऐं बचियल खाधो छित ते रखण जो चयो वेंदो हो। हुन चयो त हॾी में बचियल गोश्त या बचियल खाधो छित ते रखण जी सलाह बुज़ुर्ग इन लाइ ॾींदा हुआ छो त हुननि खे ख़बर हूंदी हुई त इहो कंहिं ॿिए जो हिसो आहे। सादिया इमाम ड्रामे जी शूटिंग जे हिकु वाक़े बाबति ॿुधायो त हू जॾहिं दुबईअ में शूटिंग लाइ वियल हुई त उते जिन्हनि सुबुह सवेर मथसि हमिलो करे ॾिनो। हुन दावा कई त हू सुम्ही रही हुई त ओचितो कंहिं संदसि ॼंघूं पकिड़े वरितियूं, जंहिं ते हुन क़ुरानी आयतूं पढ़ियूं ऐं उहे उन्हनि ते फूके छॾियूं। उन खां पोइ कमरे जूं सभु बतियूं बंदि थी वयूं ऐं कमरे जा शीशा बि टुटी पिया ऐं पोइ जिन्हनि संदसि ॼंघूं छॾे ॾिनियूं। अदाकारा चयो त उन ई वक़्तु खेसि संदसि मुर्शिद जी फ़ोन अची वई, जंहिं संदसि ख़ैरियत दरियाफ़्त कई ऐं मुर्शिद जी फ़ोन अचण ते हू हैरान थी वई त इन खे कीअं ख़बर पई त मूंसां हे वाक़ियो पेश आयो आहे। हुन दावा कई त हू नंढपिण खां ई बहादुर हुई। संदसि वारसनि खेसि कॾहिं बि जिन्हनि खां डिॼणु न सेखारियो हो ऐं चवंदा हुआ त इन्हनि जो ख़्यालु रखंदा करियो। हुन चयो त हू पंहिंजे घर में जिन्हनि सां ॻाल्हाईंदी आहे। जॾहिं हू कमरे में वेठी हूंदी आहे त खेसि किचन मां आवाज़ ईंदा आहिनि। हू ज़ोर सां खेनि चवंदी आहे त किचन में गंदगी न कजो। हिकु भेरे जिन्हनि किचन में गंदगी कई ऐं मां नौकिरियाणी खां पुछो त छा हुन चांहि ठाही आहे, जंहिं ते नौकिरियाणी चयो त हाणे तूं ई जिन्हनि सां ॻाल्हाईंदी आहे, तूं ई उन्हनि खे चओ त गंदगी न कनि। सादिया इमाम दावा कई त कॾहिं कॾहिं हू जॾहिं टीवी ॾिसंदी आहे त को न को वटसि ईंदो आहे ऐं हू उनखे दावत ॾींदी आहे त अचु मूंसां वेही टीवी ॾिस। अदाकारा इहो बि चयो त माण्हू जिन्हनि सां ॻाल्हाइण ते खेसि चरियो चवंदा आहिनि। हुन ॿुधायो त माज़ीअ में अदाकारा हिकु शूटिंग ते विया हुआ जिते रोज़ु का न का शइ गुम थी वेंदी हुई। पोइ मां जिन्हनि लाइ मिठाई वठी आयसि ऐं जिन्हनि खे चयुमि त हीउ सिर्फ़ु शूटिंग करण लाइ आया आहिनि, हिननि खे को बि नुक़सानु न पहुचायो वञे। मुंहिंजे ईअं चवण खां पोइ जिन्हनि कॾहिं बि का शइ गुम न कई ऐं हाणे हर माण्हू मूंखां शूटिंग जी इजाज़त वठण लाइ चवंदो आहे। सादिया इमाम दावा कई त जिन्हनि खां शूटिंग जी इजाज़त वठण खां पोइ कॾहिं बि को वाक़ियो पेश न आयो।